सुभान अल्लाह। मुझे महबूब जा परवानो अल्लाह ताला कादिर करीमा एतरो वडो इम्तिहान मुझे करीम जे बचन का वरतो वयो। मुझो रब करीम तो फरमाए मां रब करीम जे जिन आज़माइश ते जिन तकलीफ ते जेको सब्र नथो करे वो वनी के बे रब जी जांच करे। ओ जेको मां रब जे ॾिनल कई ते सब्र कंदो आ ओ इन्नल्लाह मअस्साबिरीन। बेशक सब्र करण वारन सां अल्लाह जी ज़ात गद्दा अदा अजीब इम्तिहान आ। मुझो रब करीम जेके पांजे वेझो कंदो आ उन्हनि खां इम्तिहान वठंदो आ। चाहे नबी हुजे उन खां भी इम्तिहान वठे, चाहे प्यारा दोस्त साहबी हुजे उन खां भी इम्तिहान वठे, चाहे वली हुजे उन खां भी इम्तिहान वठे। मुझो रब कादिर करीम आ जेको जेतिरो इम्तिहान पास कंदो आ मुझे रब जे एतिरो करीब थी वेंदो आ। मुझे महबूब जा परवानो दुनिया में ॿियनि भी इम्तिहान पास कया मुझे प्रिय जा परवानो पर जेड़ो मुझे रबर हुसैन इम्तिहान पास कयो मुझे महबूब रसूलुल्लाह जा परवानो यो मुझे रब करीम सोने हुसैन का इम्तिहान वरतो। मुझो रब कादिर करीम आ ओ अदा के भुख दई करे आजमाए, के उन्य दई करे आजमाए, के का बच्चा वठी करे आजमाए, के का फसल वठी करे आजमाए, के दौलत में नुकसान दई आजमाए, के मिल्कियत में नुकसान दई करे आजमाए। मुझे महबूब जा परवानो पर यार यो हुसैन जो जिगरा प्यारा दोस्तों बिन जे मथा त हिकड़ो इम्तिहान आयो, के उन्य जो आयो, के भुख जो आयो, के प्यारा दोस्तों बचन जो आयो। पर वाह हुसैन तुझे सब्र ता कुर्बान वञा ये सब दुख सूर गॾु करे मुझे रब हुसैन जे मक़ाम ता कुर्बान वञा। सब दुख सूर पंहिंजे सिर ते खणी मुझे हुसैन पंहिंजे नाने जो दीन बचायो। ॾाढिया तरड़ करे सुभान अल्लाह चओ। कमाल अदा इम्तिहान तरफ हजरत इब्राहिम खां भी पे वरतो पर इम्तिहान त हजरत इस्माइल अलैहिस्सलाम खां भी वरतो वयो। पर मुझे महबूब जा परवानो हजरत इब्राहिम खां इम्तिहान वरतो वयो, आड़ा में उछलायो वयो पर अल्लाह ताला उनके जिंदा रखियो। पाए जे आड़ा मां भी रब करीम जिंदा बचायो। हजरत इस्माइल अलैहिस्सलाम के छुरीअ जे हेठां सुमारे करे रब जिंदा बचायो। इहो भी इम्तिहान हो। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के खूह जे अंदर रखराए प्यारा दोस्तों उहो भी इम्तिहान वरतो वयो पर हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के भी खूह मां जिंदा वापस करायो वियो। हजरत यूनुस अलैहिस्सलाम के मच्छीअ जे पेट में 40 ॾींहं रखियो वियो उनखे भी जिंदा वापस करायो वियो। उन खां भी इहो इम्तिहान वरतो वियो पर वाह हुसैन तुझे इम्तिहान तां कुर्बान वञा। अता उन्यायल भी रहा, भुखायल भी रहा, पंहिंजा बच्चा भी कुर्बान थी विया, पाणे जा भी कुर्बान थी विया, भाटिया भी कुर्बान थी विया पर पंहिंजो सिर भी ॾिनो पर पंहिंजे नाने जो दीन यज़ीद जे हथ में न ॾिनो। सॼो इम्तिहान पास करे ॾेखारियो। मुझे रब करीम तॾहिं फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। मुझे रब फरमायो ओ ईमान वारो
आज़माइश मुसीबत अचे त तव्हां मदद वठो सब्र ऐं निमाज़ खां। बेशक सब्र करण वारनि सां अल्लाह जी ज़ात गॾा। ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो ठहंदी दुनिया खां मुकंदी दुनिया ताईं साबिरीन आया, साबिरीन आहिनि, साबिरीन ईंदा। पर यार अल्लाह ताला साबिरीननि जो सरदार भी हुसैन खे बनायो त शहीदनि जो सरदार भी मुंहिंजे रब मुंहिंजे हुसैन खे बनाए छॾियो। करे सुभान अल्लाह त चओ साबिरीननि जो सरदार शहीदनि जो सरदार छो न बणिजे जेके रसूलुल्लाह हथ में खणी करे सब्र जी लोली दी, हथन में खणी सब्र जी दुआ करे। मत को बदबख्त चवे त नबी मदद को न कई हुसैन जी, करबला में अली मदद न कई। अल्लाह या रसूल अल्लाह मदद पिया चओ, या अली मदद पिया चओ, या रसूल अल्लाह मदद। खुदा पंहिंजे बच्चन जी करबला में मदद छो न कयो? मां चवां थो बूंद जी पटी लाए तोखे सब नजर अची वेंदो त हुसैन पाक जी पंहिंजे नाने भी मदद कई आहे करबला में, त बाबे अली भी मदद करबला में कई आहे। ॾाढा सुभान अल्लाह चओ। पुछा कर तो मुझे रसूलुल्लाह जने हुसैन जायो हो दुआ केड़ी घुरी ही? करबला जी मिट्टी मुझे महबूब जे हथ में जने जिब्राइल दिनी, महबूब खिलन पिया फोरुना मुझा करीम रोई पिया, सजे घर जा भाती रोई पिया। महबूब खिलो था त ज़मानो खिले थो, रो था त ज़मानो रोए थो। ओ मुझा परी रो छो था? महबूबन फरमायो जिब्राइल अमीन रब जे तरफा पैगाम खणी आयो आ, इन नवासे जो नालो हुसैन रखजो। ही करबला जी मिट्टी आई आ, तव्हां जो हुसैन वॾो थींदो, करबला जे मैदान में वञी शहीद थींदो। ओ महबूब हीअ मिट्टी रत बणिजी वेंदी, क़यामत ताईं तुंहिंजा उम्मती सम्झनि त हुसैन हक़ ते कुर्बान थी वियो। हुसैन हक़ ते कुर्बान थी वियो। हुसैन ॻाल्हायो कोन पिया, जंहिंजो अक़ीदो आहे उहो पंहिंजे ज़बान जा ताला खोले। हुसैन हक़ ते कुर्बान थींदो। के बदबख्त चवनि था पंहिंजे किताबनि में लिखल पिया दादा यज़ीद हक़ ते आहे, हुसैन हक़ ते न आहे। अरे बदबख्त तूं कहिड़ी मां जो लाल थींदो आहे जो हुसैन जो फ़ैसिलो तूं थो करे? अरे मुंहिंजे हुसैन पाक जो फ़ैसिलो त रसूलुल्लाह हुसैन जे ॼमण खां करे छॾियो हो। ॾाढा सुभान अल्लाह कोन पिया चओ? मुंहिंजे रसूलुल्लाह हुसैन जे ॼमण सां फ़ैसिलो कहिड़ो कयो? ये मिट्टी रत बणिजी वेंदी त हुसैन कुर्बान थींदो, मिट्टी रत बणिजी वेंदी। मुंहिंजे रब पैगाम मोकिलियो आहे त सम्झजो हुसैन हक़ ते कुर्बान थी वियो। अरे मुंहिंजो रब पैगाम मोकिले इन करबला जो वाक़ियो ॾसे, मिट्टी ॾसे करे महबूब रसूलुल्लाह के हुसैन हक़ ते हूंदो। रब चवे हुसैन हक़ ते आहे। प्यारा दोस्तो रसूलुल्लाह चवे हुसैन हक़ ते, सुनो अली चवे हुसैन हक़ ते हूंदो। अम्मा फातिमा वादा ॿुधायो मुझे रब मुझे महबूब का फैसलो हुसैन जे हक़ में पहिरियों ही ॾेई छॾियो हो। जागो पिया पोयां त वीचारा अलाए कहिड़े जहान में पहुता आहिनि। गुरु जागो त सही, हथनि खे मथे करे सुभान अल्लाह जाओ, अञा हथ खे मथे करे भेज दस्तगीर जो नालो। ओ मुंहिंजे महबूब जा परवानो, मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जॾहिं हुसैन जायो या महबूब करबला जी मिट्टी मिली, महबूब रुन्ना अदा के मेणा दींदा आहिनि हुसैन जे गम में छो थारो? आदमा तोखे ॿुधायां हुसैन पाक जे गम में रोण असांजे मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। लफ्ज़ समझ वगई? हां सही। नबी सही हजरत इमाम हुसैन जे गम करबला वारे गम ते रोण
करबला जे वाक़े ते रोण मुझे रसूलुल्लाह जी सुन्नत आ, अली ऐं अम्मा फातिमा जी सुन्नत आहे। मुझे महबूब जा परवानो हुसैन जे गम में, करबला जे गम में, हुसैन जे करबला वारो उन में रोण भी नबी साईं जी सुन्नत आ, उन ते सब्र करण भी नबी साईं जी सुन्नत आहे। ओ मुझे महबूब जा परवानो, मुझे महबूब दुआ घुरी जॾहिं रुना इहो करबला जो वाक़ियो महबूब ॿुधो त पहिरीं दुआ घुरी अल्लाहुम्मा आतिल हुसैन सब्रन व अजरा। मुंहिंजा मौला मुझे हुसैन खे उन वक़्तु सब्र बि ॾिजां त अजर बि अता फरमाइजां, सब्र भी ॾिजां, सब्र भी ॾिजां। मां तो पुछा कयां ॿियो ख़बर हुसैन खे सब्र भी मिलियो, अजर भी मिलियो, पोइ तूं तो चए त मदद न कई। अरे हुसैन खे सब्र मिलियो, इहा मदद कंहिंजी ही? इहा ई त नाने रसूलुल्लाह जी मदद ही, इहा ई त बाबे अलीअ जी मदद ही। जो हुसैन खे करबला में सब्र भी मिलियो आहे त अजर भी मिलियो आहे। मदीनो मुंहिंजे रबर हुसैन छॾियो आ, मदीनो छॾण ॾाढो ॾुखियो आ। ओ दादू वारो जेको 5 ॾींहं मदीने में थो रहे, 10 ॾींहं मदीने में थो रहे, जॾहिं मदीनो आशिक़ छॾींदो आ, रोअंदो ईंदो आ, मदीनो छॾींदो आशिक़ त ईअं लॻंदो आ ॼण उमिरि हिन जी हिते गुज़री आ। ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो, वादा 5 ॾींहं जे रहण वारे खे एतिरो मदीनो प्यारो आ त दादूअ वारो तव्हां ॿुधायो त मुंहिंजे महबूब जे गुलनि जे सवार मुंहिंजे रबर हुसैन खे पंहिंजे नाने जो मदीनो केतिरो न प्यारो हूंदो। ईअं थोरो ई मदीनो छॾियो, रोई रोई पंहिंजे नाने जो मदीनो छॾियो। अॼु राति आया नाना मेहमान मदीने में, पई ईंदी दुनिया ईंदुसि वरी मान मदीने में। अॼु राति आया नाना मेहमान मदीने में, पई ईंदी दुनिया ईंदुसि वरी मान मदीने में, पई ईंदी दुनिया ईंदुसि वरी मान मदीने में। अध राति थींदुसि राही नाना उठड़न ते चढ़ी, अध राति थींदुसि राही नाना उठड़न ते चढ़ी, ॾई दरड़ा हवेलीअ खे तहज्जुद जी नमाज़ पढ़ी, ॿुधंदुसि न फजर जी मां आज़ान मदीने में, ॿुधंदुसि न फजर जी मां ॿुधंदुसि न फजर जी मां। अॼु राति आया नाना मेहमान मदीने में, पई ईंदी दुनिया ईंदुसि वरी मान मदीने में। तुंहिंजे शहर में बचड़न जी शादी मां कराया, कासिम ऐं अकबर खे हिते घोट बणाया। पूरी हीअ उमेद मुंहिंजी थी कान मदीने में, पूरी हीअ उमेद मुंहिंजी थी कान मदीने में। अॼु राति आया नाना पई ईंदी दुनिया ईंदुसि
वरी मान मदीने में पई थी दुनिया दुस वरी मान मदीने में मुझे सुगरा जी पारत थई मुझी न्याणी अकेलिया नकी भेण भाव ते नकी साण सहेलिया नकी दरजो वरिया को दरबान मदीने में नकी दरजो वरिया को दरबान मदीने में दुआ कजात दिलबर इम्तिहान में पास थिया राजा तो सुभान अल्लाह कजा दुआ दवनी दिलबर इम्तिहान में पास थिया तुझे दीन तास करई घोरे गाजी अब्बास दिया रोई मीरल जिलाल जो सुल्तान मदीने में अज रात आया नाना मैं मान मदीने में पई थी दुनिया दुस वरी मान मदीने में पई थी दुनिया दुस वरी मान मदीने में वाह हुसैन तुझे सब्र के सलामा वादा मदीनो छड़न ॾाढो ॾुखियो पर प्यारा दोस्त हुसैन पाक फरमायो मां मदीनो छॾे सघां थो पर पंहिंजे नाने जो दीन यज़ीद जे हथ में नथो ॾेई सघां रोज़ानो मुंहिंजो हुसैन पंहिंजे नाने जे मज़ार ते हाज़िरी ॾींदो हो उन खां पोइ हाज़िरी ॾेई करे जन्नतुल बक़िया में अम्मा पंहिंजे सची ख़ातून जे क़दमनि में वञी हाज़िरी ॾींदो हो रोज़ानो मुंहिंजे हुसैन जो प्यारा दोस्त यो सिलसिलो हलंदो वरी पंहिंजे नानी साइण बीबी पाक उम्मे सलमा जेकी महबूब रसूलुल्लाह इमाम हुसैन जे करबला जी मिट्टी ॾिनी ही ओ वञी नानी साइण जी खिदमत कंदो हो रोज़ानो पर जॾहिं आख़िरी रात आई नानी जे कदमनि में वेही हो नानी साइण जो तुंहिंजो हुसैन तुंहिंजो मदीनो छॾियो थो वञे हज़रत अम्मा बीबी पाक उम्मे सलमा उथी न पी सके ज़ईफा टेक से कदई करे उथी कर चवे थी ओ हुसैन तू मदीनो छॾे तू विने त मुंहिंजी खिदमत केर कंदो हज़रत इमाम हुसैन तो चवे त मां पंहिंजी न्याणी सुगरा छॾियूं थो वञा जेकी तुंहिंजी खिदमत कंदी बीबी सुगरा भी कपड़ा ठाहे छॾिया नंढड़े मासूम पंहिंजे भाउ अली असगर जा भी कपड़ा ठाहिया उहे भी गंढड़ियूं ॿधी करे रखियूं आहिनि त मां भी ॿाहिरनि खां कढी करे जेको आहे त करबला जो सफ़र कंदमि हज़रत इमाम हुसैन जो ईअं चयो त बीबी सुगरा साण हज़रत अली अकबर जो पासो वरितो अदा अकबर बाबो छॾियूं थो वञे मां कॾहिं असगर खां जुदा न थी आहियां असगर के जोल में खणी लोलियूं ॾींदी आहियां मां पंहिंजे भाउ अली असगर खे छॾे कोन सघंदमि अली अकबर तोखां जुदा न थी सघंदमि बाबे खे चओ त मूंखे वर्दियूं हलनि प्यारा दोस्तो इमाम हुसैन जे भरिसां वञी हज़रत अली अकबर तो चवे बाबा जे करे हुसैन जी मुंहिंजे बाबे जी भेण ज़ैनब हले थी त अली अकबर जी भी भेण हले हज़रत इमाम हुसैन न्यारे बचाओ ओ अली जी न्याणी आ ये मुंहिंजी न्याणी आ मुंहिंजे बाबे जे न्याणीअ सां मुंहिंजी न्याणी मुक़ाबलो नथी करे सघे उहा बातू जी न के ॾियणी आ ओ बचड़ी सुगरा न घबरा मां अकबर खे मोकिलींदो साईं
अकबर तो के वठी वेंदो परेशान न थी। प्यारा दोस्तों हजरत इमाम हुसैन दिला सादिना प्यारा दोस्तों फरमायो त अली अकबर तो के वठण ईंदो। मुझे महबूब जे बच्चन जो काफिलो जने मदीने का रवानो थियो अदा मदीने जा राही जने रवाना थिया मदीने जा मालिक मदीने के छड़े करे जने हलन लगा त मदीने जो दीवारूं भी रोन पियूं मदीने जा महबूब जा आशिक गुलाम रोन पिया पर दरियूं दीवारूं भी रोन पियूं त अज मुस्तफा जे कुलर जो सवार हुसैन मदीनो छड़ियूं तो वने। वाह हुसैन तुझे सब्र के सलाम अदा जे जो मुसलो मदीने में हो जे जो नानो मदीने में हो जे जी अम्मा मदीने में हो जे ओ मुझे महबूब जा परवानो जी बादशाही मदीने में हो जे ये जा मुरीद खड़ा मदीने में हो जन मुझो हुसैन जब चोरे हा त बेन मुल्कन जो फौजू भी पुजी वजन हा पर हुसैन फरमायो अज मां नाने जो मदीनो छड़ियो तो वजा नाने जे मदीने में खून रेदी न थो करण चाया ए यदीद जे यदीदन मजबूर कयो आ मां हुसैन सिर दई सका थो पर पांजे नाने रसूलुल्लाह जो दीन कदे भी यजीद जे हथ में हुसैन न थो दई सके। अरे रोई पियो हुसैन मदीने में नाने का जदे मोकलायो तुझो मुँह ते एहसान वदो तो कुलड़न ते मुखे घुमायो रोई पियो हुसैन मदीने में शर अबाणो सा छदण दुखियो नाने जो मदीनो मुखे मिठो विलादत जीते थिया मुखे नाने हथ सा पालियो यार रोई पियो हुसैन मदीने में नाने कजदे मोकलायो मुझे प्रिय जा परवानो हुसैन पाक मदीनो छदे होदो कूफन पे खत लिखया मुझे रबर हुसैन मक्को छदे करे जने कूफे दे रवाना थिया रस्ते में खबर पई त सही हजरत इमाम मुस्लिम जे हथ ते जे हजारन कूफन बैयत कई सब फिरी विया हजरत इमाम मुस्लिम जे बच्चन के शहीद कयो वियो हजरत इमाम मुस्लिम के भी शहीद करे छडियो थो मेहरबानी कयो हजरत इमाम मुस्लिम आखिरी पैगाम दिनो तो हुसैन पाक के चो त वापस वने रस्ते में पैगाम पातो मुझे हुसैन फरमायो त असा हुसैन जो काफिलो महबूब जे बच्चन जो काफिलो निकरी चुको आ पोइ ते न कंदा से पांजा सिर दई भी पांजे नाने जो दीन बचाईंदा से। वाह हुसैन तुझे बहादुरी के सलाम जी जो मैदान करबला में पहुंचा त यजीद ने रास्ता बंद करे छड़िया चौधारी रास्ता बंद कया विया हिकड़ो दिहाड़ो गुजरियो पानी बंद कयो वियो सब खाधो पीतो बंद कयो वियो यजीद जे त जिया उन ऐं भुख लगंदी न उन ऐं भुख जे करे यजीद जी बैयत कंदा थे दिहाड़ा गुजरी विया मुझे रबर हुसैन फरमा पली तो तवा के केड़ी खबर तवा चो था त उन भुख जे करे यजीद जी बैयत कंदा मुके नाने एड़ी त ज़बान चुसराईया कयामत तई पानी न मिले मां हुसैन के पानी जी जरूरत ही काने का। हजरत अबू हुरैरा का रिवायत पान फर्म के पुछा के सही तमाम महबूब जे बच्चन सा प्यार कंदा आयो अखिन मां लुड़क हारे फरमायो
उन्हनि सां प्यार छो न कयो जेतिरा मुंहिंजो रसूलुल्लाह पाण प्यार करे। पाण फरमाईंदा त वञूं पिया रस्ते में सफ़र में हज़रत हसनैन करीमैन रोअनि पिया त महबूबन फरमायो हज़रत अम्मा फातिमा पर्दे में आ। पाण फरमाए मुझे हसन हुसैन के न रोआरियो छो था रोअनि। महबूबन के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हसन हुसैन के उञ लगी आ। पाण फरमायो त हज़रत इमाम हुसैन मूंखे ॾियो। पर्दे मां हज़रत इमाम हुसैन के महबूब जे हवाले कयो वियो। हज़रत अबू हुरैरा तो फरमाए मां अखियुनि सां ॾिठो त महबूब हुसैन के हंज में खणी पंहिंजी ज़बान सुणे हुसैन के जो चूसराई त सुणे हुसैन जी उञ बि लही वई त बुख बि लही वई रोअण बंदि थी वियो। हज़रत इमाम हसन के भी महबूब ईअं ज़बान चूसराई उन्हनि जो भी रोअण बंदि थी वियो। उन्हनि जी भी उञ बुख लही वई। वादा जेके रसूलुल्लाह हंज में खणी ज़बान चूसराए उन्हनि के उञ जी कहिड़ी परवाह खाइण पीअण जी कहिड़ी परवाह। मुंहिंजे हुसैन फरमायो बदबख्तो अॼु हुसैन के पाणीअ जी उञ न आहे। अॼु हुसैन के उञ त पंहिंजे नाने रसूलुल्लाह जे दीन जी उञ आहे। मुझे हुसैन कुर्बान मुझे हुसैन जे मकाम था। सुभान अल्लाह। 3 ॾियारा गुज़री विया। पहिरियों ई मुझो हुसैन ॾहीं जी सुबुह जो मैदान करबला ते निकिरी आया। पाण फरमाए ओ कूफियो ओ बदबख्तो खत भी तव्हां लिखिया त हुसैन अलिया तुंहिंजी बैयत कंदासे तुंहिंजूं खिदमतूं कंदासे। ओ कूफियो तव्हां मजबूर करे मूंखे घुरायो पर तव्हां अंधा थी चुका हो। दुनिया खातिर अंधा थी चुका हो। तव्हां मां हुसैन के नथा सुञाणियो। अड़े ॾिसो मां केर आहियां। मां उहो हुसैन आहियां जेके रसूलुल्लाह कुलन ते खणी फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। हुसैन मुमाए मां मुस्तफा हुसैन माया। वो अंदा सुञाणियो मां उहो हुसैन आहियां जंहिंजे लाइ रसूलुल्लाह फरमाए सैयद शबाब अल जन्नत अल हसन वल हुसैन। जन्नत जा मालिक असां आहियूं। ओ जन्नत जे नौजवाननि जा सरदार असां आहियूं। ओ अंधा दिल जा अंधा थी चुकायो अखियुनि जा अंधा थी चुकायो। मां हुसैन के नथा सुञाणियो आहे को तव्हां यज़ीदनि मां जेको मां हुसैन जी दामन के वठण वारो। मां हुसैन जे दामन में अजो त नानो रसूलुल्लाह मां परचाए ॾींदोसांव। बाबो अली मां परचाए ॾींदोसांव। हज़रत अम्मा सच्ची खातून हसन हुसैन जी अम्मा मां पंहिंजी अम्मा राज़ी करे ॾींदोसांव। आए को मुझे दामन के पकड़न वारो त यज़ीदी हिक ॿिए ॾे ॾिसनि पिया त हुसैन पाक ॾे कोई वञे त नथो। एतिरो खिताब जो असर थियो। अञा हीअं जो निहारियो त यज़ीद जे टोले मां हिकिड़ो उन सिफ़ुन के चीरींदे यज़ीद जे टोले मां ॿार निकिरी आयो चए थो लब्बैक या हुसैन। वाह यज़ीदन में हो तव्हां त आशिकन में वेठा आहियो। लब्बैक या हुसैन जी सदा तपत लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन जा नारा अनंदे यज़ीदन जे टोले खां निकिरी मुंहिंजे हुसैन जे कदमनि में आयो। कदमनि ते किरी पियो। मुंहिंजे हुसैन फरमायो उन जो नालो हज़रत हुर हो। हज़रत हुर हज़रत हुसैन जे कदमनि ते आयो। हज़रत इमाम हुसैन पाक चयो ओ हुर छा खपई। हुर तो चवे सही थधा पानी शरबत यज़ीद ने आ। वॾा वॾा ताम यज़ीद ने आ। लश्करनि जूं अॻुवाणियूं यज़ीदनि ॾियूं। ओ सुणा वॾियूं वॾियूं पगारूं यज़ीदनि ॾियूं। ओ सुणा हुसैन तुंहिंजे कदमनि में आयो आ।
अज मुके बियो कुछ भी न खपे कयामत जो दिहाड़ो थे पांजो नानो रसूलुल्लाह परचाए दिजा पांजो बाबो अली परचाए दिजा पांजी अम्मा सच्ची खातून राजी करे दिजा पाण फरमायो असां जे कदमन में अचण अवां जो कमा जन्नत वठी ॼण जन्नत जो मालिक बणाइण महबूब जे बचन जो कमा ओ मुझे महबूब जा परवानो हजरत हुर्र इजाजत घुरी हुसैन अज इजाजत दे त महबूब जे बचन जे कदमन ता पहिरियों सिर कुर्बान मां कयां सुभान अल्लाह ओ मुझे महबूब जा परवानो हजरत हुर्र के मुझे लजपाल हुसैन इजाजत दिनिया मुझे महबूब जा परवानो हजरत हुर्र जिए जो यजीद ने आयो तो यजीद जो हुर्र अगोड़े त असां जे कतारुन में बीठे हुए छा थी वई हलिया त तोके अञा लश्कर जो अगवाणी वधाए दींदासे हलिया तोके पघारूं भी वधाए दींदासे जेको ज़बान सां चई सब कुछ दींदासे उ हज़रत हुर तो जे ओ पली तो जेको मुखे खपे तो वो अवां वट कोने तवां वट कुरान कोने मुखे कुरान थु खपे तवां वट कुरान कोने मुखे नमाज थी खपे तवां वट नमाज कोने मुखे गैरत थी खपे वट गैरत कोने मुखे महबूब जी शरीयत थी खपे अवां वट शरीयत कोने ओ जे कदे रब करीम दीन दिनो आ मुझे हुसैन जे हथ में दीन दिनो आ शाह हुसैन बादशाह हुसैन दी अस्तु हुसैन दी पनाह हुसैन हुसैना त दीन जी पनाह भी हुसैना अल्लाह ताला प्यारा दोस्तों दीन के हुसैन पाक जे हथ का प्यारा दोस्तों बचायो शाह हथ सा बचायो शाह हुसैन बादशाह भी हुसैना दीन भी हुसैना दीन जी पनाह भी हुसैना सरदाद नदाद दस्ते तरे दस्ते यजीद सिर दई छड़ियो हथ यजीद जे हथ में न दिनो हक्का के बिना ला इलाहा अस्तु हुसैन हकीकत इया याद कलमे जो बुनियाद भी सुनो हुसैन नमाज जो बुनियाद कलमो नमाज जो बुनियाद कलमो अदा को मुसलमान ते पहिरियों कलमो पढ़ंदो या पहिरियों नमाज पढ़ंदो पहिरियों कलमो पढ़ंदो नमाज जो बुनियाद कलमो कुरान जो बुनियाद कलमो ज़कात जो बुनियाद कलमो हज जो बुनियाद कलमो प्यारा दोस्तों दीन के सभिन रुकनन जो बुनियाद कलमो आशिक तो जवे पर कलमे जो बुनियाद महबूब जे कुलन जो सवारो हुसैन है और तो जवे ओ पलीदो मुखे अवां जो कुछ भी न खपे मुखे जेकी शय खपे वो हुसैन जे कदमन में आ वो हुसैन जे दर ते आ मुखे कुछ भी न खपे मुखे रसूलुल्लाह राजी हुसैन करे दींदो अली हुसैन राजी करे दींदो पति तंसा जदे प्यारा दोस्तों हजरत हुर्र लड़ंदो रहो केतराई जन्म में प्यारा दोस्तों यजीद बजाए हजरत हुर्र जे मथा गदी करे पली तलवार कयो हजरत हुर्र घोड़े खां वञी हेठ गिरियो आवाज ॾिने हुसैन पांजे हुर्र गुलाम के संभालियो हजरत इमाम हुसैन आयो प्यारा दोस्तों हजरत हुर्र के केतराई तीर नेज़ा लगल हा हजरत इमाम हुसैन सिरहंज में रखियो हजरत हुर्र रोए बीठो खिले बीठो पाण फरमायो छो थो रोए
बाक़ी जख्मन में दर्द थींदो हूंदी हज़रत हुर तो चवे न सोना ना जी ये खुशी जा घोड़ा आहिनि जेकॾहिं मां घर मरां त अॼु कुल्ले कांदी मुंहिंजा चाचा थियनि हा अॼु कुल्ले कांदी मुंहिंजा मामा बणजनि हा घर मरां त पंहिंजा अज़ीज़ मिट दोस्त कुल्ले कांदी थियनि हा पर मां हुर केतिरो न ख़ुशि नसीब आहियां जन्नत जा मालिक महबूब जे कुलनि जा सवार मुंहिंजा कुल्ले कांदी थींदा मुंहिंजी हीअ दुनिया बि अॼु जी वई त क़ब्र ऐं आख़िरत बि मुंहिंजी अॼु जी वई ये केर सिर कुर्बान कराए हिकड़ो बच्चो कुर्बान कयो थे त ॿियो वरी सिंगारे पिया मोकिलनि सुभान अल्लाह मर्द त महबूब जे अहल वतन में बहादुर हा पर औरतूं भी बहादुर हूं मुझे महबूब जा परवाना हो ये मुझे करीम जे बच्चन जी बहादुरी ही या हुसैन जी बहादुरी तने आशिक चयो हर हूर हुसैन के हार विधा अरे हर हूर हुसैन के हार विधा वही कर बल पड़ा जी बागिरो पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम जो नीमक खा नेठ विड़ो जो नीमक खा नेठ विड़ो सो यज़ीद वॾो बेहया बेशरम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबान पुट कूद वियो काज जी रात पुसी पुट कूद वियो काज जी रात पुसी जो कासिम गो जो खुदा जो कसम छा पेश करे हसनैन जो हिया मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबान सुभान अल्लाह।